साईं नालो छा आहे तव्हांजो? मुंहिंजो नालो मोहम्मद हनीफ़ आहे। तव्हां टैक्सी ड्राइवर आहियो गाज़ीगंज शहर में? अच्छा, छा मसलो छा आहे? मसलो इहो आहे साईं, राति एमरजेंसी असां माण्हू खणी विया नवाज़ शाह जी नवाज़ शाह त हिन सीएन जो नालो छा आहे? अलारम सीएन जी। असां सीएन जी वञी भराई त हुन असांखे 165 रुपया किलो ॾिनी। जी असांजो होॾां ॿिनि सीएन ते 135 आहे, 145 आहे ऐं तूं 165 रुपये जी। इहो कहिड़ो हिसाबु आहे? असांजे मालिकनि जो मथां ऑर्डर आयो आहे, इन जे करे असां वधाए छॾियो। मालिकनि जो माना पंहिंजो पंप जे मालिकनि जो? पंप जे मालिकनि जो ऑर्डर। सही। अच्छा, उहो सरकारी अघु माना छा आहे? 135 रुपया? 135 रुपया आहे। सही। हाणे तव्हांजो चवणु छा आहे त जेका आहे न इहा हू 135 रुपया जी। हेठि मोराज आहे, शेल आहे, हू 145 रुपया जी। असांजो मतिलबु आहे जेको गवर्नमेंट जो रेट आहे उहो जॾहिं ग़रीबनि सां ज़ुल्म छो था कनि? सही। जेका ग़रीब आहे त लॻी पई आहे वरी रेट पिया वधाए न। हा पंहिंजो मन मस्ती पिया कनि, ॿियो मसइलो न आहे। सही।